किर्गिस्तान के गादी वारे शहर बिश्केक में विगोड़न दौरान 16 परडेही शागिर्द जख्मी थिया, जिनमें 4 खां 5 पाकिस्तानी शागिर्द भी शामिल आहिनि, जिन जो इलाज हलंदड़ आहे। काल 130 शागिर्द पाकिस्तान पहुता। अॼु 3 ख़ास उॾामुनि ज़रिए वधीक 540 शागिर्द वापसि आंदा वेंदा। असां एयरफोर्स सां ॻाल्हि ॿोल कई आहे। नाइब वज़ीर आज़म ऐं परडेही वज़ीर इसहाक़ डार जे वफ़ाक़ी वज़ीरनि सां गॾु न्यूज़ कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त अॼु एयरफोर्स जी फ्लाइट वेंदे, जंहिंमें 130 माण्हुनि जी गुंजाइश आहे। अञा ताईं 50 जे लॻभॻि शागिर्द सिफ़ारतखाने में एंट्री कराई आहे। बिश्केक वाक़े बाबति मीडिया ते ग़लति ख़बरूं हलाई वयूं। इहा बदक़िस्मती आहे त अहिड़नि वाक़िअनि ते बि सोशल मीडिया ज़रिए नफ़रत पैदा कई वञे थी। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु आहे त हिकु सियासी जमायत तरफ़ां मख़सूस प्रोपेगेंडा कई वई। बिश्केक में 100 खां वधीक सिंधवासी शागिर्द भी फाथल। हॉस्टल्स में यरगमाल बनल शागिर्दनि हुकूमत खां मदद घुरी वरिती। सवें शागिर्द कमरनि में बंदि आहिनि। खाधे पीते जो सामान भी ख़त्म थी वियो आहे। पाकिस्तानी शागिर्दनि खे तशद्दुद जो निशानो बणायो पियो वञे। किर्गिस्तान जी इंतज़ामिया असांजी का मदद न पई करे। बिश्केक में फाथल सिंधवासी शागिर्दनि जो वीडियो बयान। किर्गिस्तान जे शहर बिश्केक में विगोड़न सबब टंडो अलायार जा 3 शागिर्द बि फाथल। यरगमाल बणियल शागिर्दनि में अदनान काइम खानी, नौमान आराई ऐं फैज़ान चांडियो शामिल। ठारूशा वासी शागिर्द डॉक्टर ग़ुलाम मुर्तज़ा बालादी ऐं ॿिया पिणु यरगमाल बणियल। बिश्केक जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में तालीम हासिल कंदड़ दड़े शहरवासी 3 शागिर्द शाहज़ेब भुट्टो, दानियाल भुट्टो ऐं जुनेद मेमण बि विगोड़न सबब हॉस्टल ताईं महदूद। वाही पांदी वासी 3 नौजवान बि 3 ॾींहनि खां किर्गिस्तान जी यूनिवर्सिटी में फाथल। आबिद रुस्तमानी समेत 3 शागिर्दनि जे वारसनि पारां सरकार खे नौजवाननि जी वापसीअ लाइ क़दम खणणु घुरिजे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में मेगा प्रोजेक्ट तहत हलंदड़ मनसूबनि जी अॾावती कमनि जो मुआइनो। वॾे वज़ीर मलीर एक्सप्रेस वे ते ठहंदड़ क़ाइदाबाद पुल, कोरंगी कासवे ते तामीर थींदड़ पुल, शाहराह नूरजहान जी नए सिर तामीर ऐं करीमाबाद अंडरपास जी अॾावती कम जो मुआइनो। सीनियर वज़ीर शर्जील इना मेमण, नासिर हुसैन शाह, सईद गनी, मेयर मुर्तज़ा वहाब ऐं ॿिया वॾे वज़ीर सां गॾु 38 किलोमीटर ॾिघे मलीर एक्सप्रेस वे जाम सादिक पुल खां काठोड़ M9 ताईं मेगा प्रोजेक्ट आहे। मलीर एक्सप्रेस ते 6 इंटरचेंज ऐं 2 टोल प्लाज़ाऊं हूंदियूं। कोरंगी कासवे ते पुल जी अॾावत जो मनसूबो जुलाई 2023 में शुरू कयो वियो हो। हीउ मनसूबो 2 सालनि में मुकमल कयो वेंदो। वॾे वज़ीर खे मनसूबनि बाबति ब्रीफिंग। वॾे वज़ीर मनसूबनि ते कम जी रफ़्तार तेज़ करण जी हिदायत करे छॾी। मुल्तान जी क़ौमी असम्बली जे तक इन 148 में ज़िमनी चूंडनि लाइ पोलिंग जो अमल जारी। सुबुह 8 वॻे खां शुरू थियल पोलिंग जो अमल शाम जो 5 वॻे ताईं बिना वक़फ़े जे जारी रहंदो। PP उम्मीदवार अली क़ासिम गैलानी ऐं PTI जे हिमायत याफ़्ता उम्मीदवार तैमूर अल्ताफ़ में मुक़ाबिलो। अली क़ासिम गैलानी खे मुस्लिम लीग नून जी हिमायत हासिल। यूसुफ रज़ा गैलानी सेनेट चेयरमैन बणजण लाइ इन 148 मुल्तान जी सीट छॾे ॾिनी हुई। सखर पुलिस पारां पनियाखिल मां ॿारड़ीअ खे घर मां अगवा कंदड़ टोले जो पतो लॻाइण जी दावा। SSP अमजद शेख पनियाखिल मां अगवा थी वियल ॿारड़े मोहम्मद हुसैन आराई जे घर पहुची वालिदैन खां तफ़सील वरिता। SSP जो चवणु आहे त ॿारड़े खे अगवा कंदड़ टोले जी सुञाणप थी चुकी आहे। जल्द ॿारड़े खे बाज़ियाब कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। मुल्क के अक्सर इलाक़नि में सख़्त गर्मी की लहर जारी। सुभाणे खां हीट वेव जो ख़दशो ज़ाहिर। सिंध ऐं पंजाब जे केतिरनि ई शहरनि में गर्मी पद 50 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुचण जो इम्कान। नवाबशाह में पारो 49 ऐं लाहौर में पारो 48 डिग्री सेंटीग्रेड पहुचण जी अॻकथी।
कराची में गरम हवा घुलण सबब पारो 38 खां 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची सके थो। गर्मी पद 42 डिग्री सेंटीग्रेड ताईं महसूस थींदो। समुंड जे वेझो वारनि इलाइक़नि क्लिफ्टन डिफेंस ऐं कोरंगी में गर्मी पद 45 खां 46 ताईं पहुचण जो इम्कान। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां सऊदी जे शहर ज़हरान में अमरीका जे क़ौमी सलामती जे सलाहकार जैक सुलिवान सां मुलाक़ात ॿिन्ही मुल्कनि विच में स्ट्रेटजिक मुआहिदनि जे हथमी मुसरदनि जो जाइज़ो वरितो वियो। उन्हनि मुआहिदनि खे रियाज़ तरफ़ां इसराइली रियासत खे तस्लीम करण लाइ वाशिंगटन जे कोशिशुनि जो हिसो त सम्झो पियो वञे, जेके गज़ा में इसराइली हमले खां पोइ गंभीर थियूं। ॿिन्ही धुरनि गज़ा ते बि ॻाल्हि ॿोल कई ऐं जंग के बिना देर रोकण ते इतफ़ाक़ सां गॾु इंसानी हमदर्दी जे बुनियाद ते आलमी इमदाद जी गज़ा में दाख़िला ते ज़ोर भरियो। वाइट हाउस मूजिबि जैक सुलिवान सऊदी अरब जे दौरे खां पोइ तकरार तां ॻाल्हाइण लाइ इसराइल बि वेंदो।